मोरो ख़बर शामिल करी थी। मोरो सिंध मां जितां सिंध इल्ताफ़ सुमरो जी रिपोर्ट मुताबिक़ बहलाणी जे रवासी औरतुनि मिसमात उमर ज़ादी मला, मिसमात सायरा ज़ादी मला ऐं ॿियनि बासरनि जी राडनि ख़िलाफ़ नेशनल प्रेस क्लब हालाणी अॾो एहतजाज कंदे मीडिया ॾोह ॿुधाईंदे चयो त बासर मुख़्तियार मला, सिकंदर मला ऐं हाकिम मला ज़बरदस्ती असांजे घर ॾांहुं बरसाति जो पाणी लोड़े घर किराइणु चाहिनि था। मना करण ते हू ज़बरदस्ती घर में दाख़िल थी असां मथां तशद्दुद करे ज़ख़्मी करे छॾियो। हालाणी पुलिस ॾांहुं लेटर लाइ वियासीं पर पुलिस बि जवाबदारनि सां ॿिच बणियल आहे। हिननि वधीक चयो त असां ॻोठ जे चङनि खे बेदाह ॾिनी आहे। हिननि वधीक चयो त असां मिसकिन आहियूं, उन्हनि खे वॾनि माण्हुनि जो हथु आहे। बासर पंहिंजे किरियल दीवार बि नथा खणाइनि, असांखे रोज़ जी बुनियाद ते तंग करे रहिया आहिनि। असांखे ॼाणायल माण्हुनि मां जानी ऐं माली नुक़सान जो ख़तरो आहे। हिननि DIG शहीद बेनज़ीराबाद SSP नौशरो अफरोज़ खां घुर कई त मथे ॼाणल बासर माण्हुनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे असांखे तहफ़्फ़ुज़ ॾे इंसाफ़ कयो वञे। बस साल थी विया आहिनि पानी मुझे घर को ले सके उनके जाने को ले हम की करती आता साने के बंद करें मुझे पास हो गए पानी में उनका मन जमा करता दोनों जान दोनों के गोद है आने का साल बा मिले साथ के गरीब बना मुझे माँ के लिए आगे मिलते के एक न फिर उसके आगे न चला तो करके आया तो साल में कर लिया है मुझसे मुझे चलो वाली तो की बड़ी थी है ऐसे थोरो मुताबिक़ कयूं त असांखे इंसाफ़ ॾिनो वञे। असां अस्पताल बि कल्ह खां वठी हिते आया आहियूं, असांखे कढी कोन न लेटर। पुलिस ॾे विया पुलिस ॾे विया आहियूं, पुलिस असांजी घटि थी ॻाल्हि ॿुधे, उन्हनि खे चङनि वठनि जो